بسم الله الرحمن الرحيم औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मोहतरम नाज़रीन, नए मौज़ू मज़ा अगर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। मज़ा यानी मज़ाक करणु इन जे लाइ छा हुकुम आहे। ऐसे ही मिज़ाह जे लाइ कुझु रिवायतूं मिज़ाह जी मदह में आयूं आहिनि ऐं हुन जी तारीफ़ में, कुझु हुन जी मज़मत में आहियूं जिनखे उलमा ऐं आयल बैतर इस्लाम जी रवायत जी रोशनी में यानी हुदूद बयान थियनि थियूं। अगर मिज़ाह पंहिंजी हद में हुजे त मिज़ाहुल मोमिन इबादा, मोमिन जो मज़ाक करणु, मोमिन जो ख़ुशि मूड रहणु इबादत आहे। ऐं इहो केसिताणी इबादत आहे जेसिताणी उन्हनि हुदूद में आहे। उन्हनि हुदूद जे लाइ नबी साईं फरमाइनि था इन्नी ला अमज़हु ला अक़ूलु इल्ला हक़न। नबी साईं फरमाइनि था आउं मज़ाक करां थो लेकिन मुंहिंजे मज़ाक जी हद इहा हूंदी आहे आउं सिर्फ़ु उहो चवंदो आहियां जेको हक़ हूंदो आहे। हक़ खां अलावा यानी मुंहिंजे मज़ाक में कूड़ वग़ैरह या बातिल जो को लफ़्ज़ दाख़िल न हूंदो। जहिड़े तरीक़े सां अॼुकल्ह जे मज़ाक में बातिल जा लफ़्ज़ गार गंद या उहे आइब बयानु कया था वञनि जिन सां अॻे खे जेको आहे तकलीफ़ थिए थी। इन मज़ाक जी मज़मत कयल आहे। बाक़ी उहो मज़ाक जेको मोमिन खे ख़ुशि करण जे लाइ हुजे ऐं उन में कूड़ वग़ैरह न हुजे, शतम वग़ैरह न हुजे, अहिड़े क़िस्म जो मज़ाक इबादत आहे। जो इनखे इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम का हदीस है, मा मिन मुमिन इल्ला व फीहि विआतुन फीहि दआबतुन। मोमिन में को बि अहिड़ो शख़्स न आहे जंहिंमें दआबा हुजे। सवाल कयो वियो मा दआबा, ये दआबा छा आहे? काल अल मिज़ाह, मिज़ाह आहे लेकिन उहो मज़ाह पंहिंजे हद में हुजे। हाणे अॻिते वरी हदीस आहे वली कुल्ल शैइन बिज़रुन व बिज़रुल अदावत अल मिज़ाह, जेको हद खां क्रॉस करे वञे उहो मिज़ाह हर शइ जे लाइ ॿिज हूंदो आहे। अदावत जो ॿिज जेको आहे मिज़ाह आहे, उहो मिज़ाह जंहिं मिज़ाह सां ॿिए खे तकलीफ़ अचे, जेको इबादत खां तजावुज़ करे वञे, यानी मिज़ाह में गुलू करणु, मिज़ाह में इज़ाफ़ो करणु, एतिरो इज़ाफ़ो जो इहो मिज़ाह खां निकिरी वञे, इहानत में अचे, या उहो मिज़ाह जंहिंमें कूड़ अचे, या उहो मिज़ाह जंहिंमें फ़ाहिश ज़बानी थिए, अहिड़े क़िस्म जो मिज़ाह अदावत जो ॿिज आहे जंहिंखां उलमा ऐं आइमा अलैहिस्सलाम जी रवायतुनि में मना थियल आहे। बाक़ी अगरि इहो मिज़ाह पंहिंजे हद में हुजे, यानी सिर्फ़ु इन मोमिन खे ख़ुशि करण जे लाइ हुजे, जंहिंमें गार गंद फ़ाहिश कलामी वग़ैरह न हुजे ऐं कूड़ वग़ैरह मिज़ाह में न हुजे, त उहो मिज़ाह इबादत आहे। अहिड़े मिज़ाह करण जो अजर बि आहे। इंशाअल्लाह ख़ुदा उन आलम जी बारगाह में दुआ आहे त असांखे मिज़ाह जेको उहो मज़ाह जंहिंमें जेको इबादत आहे उन जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं उन ई मिज़ाह खां असांखे बचाए जंहिंखां रोकियो वियो आहे। वस्सलामु अलैकुम।